नाज़रीन, मदे जी मां रिपोर्ट शामिल कयूं था सचाई न्यूज़ जे नुमाइंदे अमीर बख्श जुणेजो जी त मदे जी बचायो तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ती, मज़हबी, क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻुवाननि समेत सिविल सोसाइटी पारां सिंधु मां नवां 6 केनाल कढण ख़िलाफ़ दरगाह मस्त अली बख्श खां प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहरो कयो वियो। मुज़ाहिरीन जी अॻुवाणी हाफ़िज़ इनामुल्लाह पंवर, मोर मंगसी, इमदाद बिरोही, राबिल सिंधी, जमन मीर बहर, अब्दुल सत्तार अबड़ो, आगा आतिफ़ अयूब बिरोही, हामिद पंवर, कामरेड समीर मेमण ऐं ॿियनि कई दरिया जे ख़ातिर, मेहराण जे ख़ातिर, सिंधु दरिया जे ख़ातिर, नस्लनि जे ख़ातिर, क़ौम जे ख़ातिर, सिंध जे ख़ातिर, सिंध दुश्मन सां झेड़ो आहे जे ज़ोरदार नारेबाज़ी कई वई ऐं रैली में शरीक मुज़ाहिरीन अली वारिस चौक, शाही बाज़ार, स्टेशन रोड, मेन सखर लाड़काणो रोड ते पहुता त रैली जुलूस जी शक्ल अख्तियार करे वरिती। सिंधु दरिया ते नवां केनाल अॾण सिंध मुआशी ज़रई तौर ते तबाह करण जी साज़िश आहे। सिंधु दरिया ते केनाल अॾण इंसानी ऐं आबी जीवत जी ज़िंदगियुनि सां खेॾण, उन्हनि खे तबाह करण जे बराबरि आहे। सिंध जी गैरतमंद अवाम सिंधु ते को बि केनाल ठहण न ॾींदी। केनाल वारो मनसूबो ख़त्म थियण ताईं एहतजाजी तहरीक जारी रखी वेंदी। अॻवान जो ख़िताब दौरान इज़हार ख़्याल